पर असां जा मुसलमान शादीअ में वरी ॻाइणा वॼाइणा नाचू खदड़ा घुराईंदा आहिनि भाई ओ या सुज़ूर जी सुन्नत अदा थी नथा ॻाल्हायो शादीअ में क़ुरान हुजे चवंदो साईं ख़ुशीअ में नाचू हुजनि दोहल हुजे पर गमीअ में क़ुरान मुसलमान हैफ़ हुजे तुंहिंजी मुसलमानी ते चो ख़ुशीअ में बि क़ुरान खे ख़ुशि कबो त शादीअ में त क़ुरान खे ख़ुशि कबो चो गमीअ में बि अल्लाह जे क़ुरान खे ख़ुशि रखबो अचो ज़िंदगी ते को भरवसो कोन्हे मन अॼोकी घड़ीअ जे सदके रुठल राज़ी थी जन्नत जो फ़ैसिलो करे छॾे ओ मुंहिंजा दोस्तो हे त दुनिया जी गर्मी ऐं जेकम्बाद जी गर्मी बि मशहूर आहे ईअं न गर्मी आहे पर अॼु जेके पघर जा कतरा किरियई न फुड़ा किरियई न खुदा जो कसम खणी मां हिन महफ़िल में चवां थो जॾहिं क़यामत में का नेकी न हूंदी इहे फुड़ा बि तुंहिंजे नेकिन वारे ताराज़ू जे फुड़ में रखिया वेंदा रुठल राज़ी थी जन्नत जो फ़ैसिलो करे मां दुआ करण आयो अल्लाह सोणे क़ुरान सां मुहबत नसीब करे आमीन त चओ अज़ीज़ो ही क़ुरान मजीद वफ़ादार इन सां यारी रखो इन सां वफ़ादारी कबर में भी गॾहल दो क़यामत में भी कमी दव जहन्नम को बचा जन्नत भी वठी दव ओ मछो न चवा रख क़ुरान सां यारी तोखे मिले जन्नत जी रहदारी अल्लाह कुरान से मोहब्बत नसीब अता फरमाए इन शादी के मौके पे खुदा जो कसम मोहम्मद फारूक की शादी पर अल्लाह की मेहरबानी उनकी शादी के खुशी के मौके पे उन्हें ते रहमत थी उसे उनके फितरत ते रहमत पर जेके परे परे को पंथ करे आया तो कुरान की बरकत जे करे उनते भी रहमत की बरसात कुरान सा दोस्ती रखो कुरान सा यारी के रहना मन में लगना है महबूब नबी जा दीवान थे मोहम्मद अरबी जा उन सोने हबीब ते कलमे पहन वार खुदा जो कसम असा जो नबी सभी को शान ईमान में मर्तबे में मकाम में मथे केड़ी तारीफ पा के के केड़ी ताकत दुनिया जो मौलवी को पीर करे उनकी केड़ी ताकत केड़ी तारीफ कुरान करे अबू जो पीछे मोहम्मद अरबी की तारीफ करे रब जो कुरान तो करे आगे फरमाए बाबा अरसलना इल्ला रहमतल लिल रब से फरमाए तो मुझे सोवा हबीब तो के बिनी जहान जला रहमत करे मोकले तो बहन जला भी रहमत बराबर जला भी रहमत दोस्तन जला भी रहमत दुश्मनन जला भी रहमत मनन मारन जला भी रहमत न मनन मारन जला भी मोहम्मद रहमत दौर सुभान अल्लाह असा जो नबी कायनात जो सरदार नबी जेके तू मान सुना तो जे महबूब नबी के नबी सुभान अल्लाह जेकम बाद वारा मत कहजे केवल ते लगे खुदा जो कसम असा जे पाक मोहम्मद करीम के पत्थर नबी सुना दो आ जैसे करके मोह भी सुना दो मन सुना दो तू सुना दो मत करवायो अल्लाह ने मदीने वाले सैयदी हकीकी हसन के सुना करे ओ मछो न चवा जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है समझ लो किस्मत में जन्नत नहीं है क्योंकि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं ये जहां चीज क्या है लोह कलम तेरे हैं ये तो अगर जन्नत में जाने का इरादा हो तमाम का गले में डाल लो तो मोहम्मद की गुलामी का असांजो अकीदो ईमान ॾाढो हिन क़ुरान जी महफ़िल में चवां थो मां पंहिंजो अकीदो असांजो अकीदो ईमान काइनात न हुई मदीने जो मीर हुयो माण्हू तोखे भुलाई वाल है जो बंदी है नबी के न मञींदा आहिनि जेको नबी के न मञे लख लानत हुजनि जो असां मिठे मोहम्मद जा नौकर असां पाक मोहम्मद करीम जा नौकर नबी के मञण वारनि जा बि नौकर असांजो अकीदो ईमान काइनात न हुई सुभान अल्लाह अचे तो पूरी कायनात मुसलमानों कलमे वारो पाक नबी का दीवानो पूरी कायनात इंसान लिखा गई अरे अल्लाह से आदम नबी के पैदा किया आदम नबी अकेलो धरती ते अकेलो इंसान अरे अकेलो माण्हू होंदो आहे मुंहिंजो थींदो आहे तो को दोस्त हुजे त संगतारी कया सामने फुसलिया गालियूं कया अकेलो आदम नबी रब के दवे तो मौला अकेलो हा वो सब की तो हुजे
संगति तो हो जाए कैसा कचारी कचारी रब साईं तो आदम संगति न संगतियाणी सुभान अल्लाह ये भाऊ अब्दुल फताह के पुत्र गेला सुभान अल्लाह घरवारी संगतियाणी अब से फरमाए तो आदम संगति न कर संगतियाणी थोड़ी अपनी पासी मानानी हवा के पैदा करे अल्लाह तो फरमाए आदम तो जो निका हवा साथ हो गया पर बुधाए जहां का मोहर शादी तुंगी असांजी की शादी साईं मोहम्मद इब्राहिम छंदा हो क्या देश वो अखेसी में सोनी मुंगरी साईं सोना लोकट साईं में मेहद साईं में तकरीर अल्लाह से जड़े आदम लगी तो आदम को क्या देश आदम पे आके ने अल्लाह मेरे को न बकरी न सोर न चांदी न पैसे में क्या देवा अब से फरमाया आदम ऊंचे में ऊंचो तोहफो तो रसाई जैसा आयशे मुकाबलो न करे सो केड़ो तोहफो कि मुझे आखिरी नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से दुरूद जो तोहफो पेश कर बस मोहर अदा थी गई इतना मालूम छो जे बाद वाला इनाम मोहरी तो मोहम्मद होयो नबी की मां तारीफ करी क्या मुखे करी ताकत जे पाक मोहम्मद अरबी की तारीफ तौरे तमे इंजील में ज़बूर में बिठे रब करीम पान करे छडी असा जो नबी शफीक नबी सुभान अल्लाह पंजन जे लादे रहमत पर परावन जे लादे हो रहमतुल्लाह अलमीन सातो जो खुदा जो कसम मां सल्लल्लाहु नबी के सरदार नबी की महफिल ता पूरी दुनिया घोरे छड़े पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की महफिल हुई सहाबा हुजूर की महफिल में वेंदा हा त ॾाढी खुशू कंदा हा त के मोहम्मद की ज़ियारत कई थे उन नबी ते दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद असांजे नबी जो नालो मिठो जो वठे मिठी दे परायो वठे मिठी दे जो महबूब जे नाले में रब मिठा सुरतो अचो सुभान अल्लाह मदीने के मीर जा दीवानो पाक नबी जा परवानो सोने हबीब जी ने फिर सहाबा वेंदा किताबन में के टकरो यहूदी जो पुत्र वो भी नबी से की महफिल में ईंदो हो कचारी में ईंदो हो पर हुजूर से जे कलमो न्या कोन पड़ी पर हुजूर की वेठो ज़ियारत कंदो हो पाक नबी के चेहरे दे तकीनो जो तो हुजूर ॾाढो सोहो खुदा जो कसम जेके चोरी तो चंड से भी शक्ति थी पवे ये दुनिया वाले तो असा जो नबी चोरी जे चंद्र जोड़ो सोनो ए आशिक रसूल जो सना चंद्र सा भेंट मेरे चंद्र में ऐब चंद्र में ताग पर सोहरे के चेहरे में गले जो ताग पर क्यों अली के अल्लाह वाले तो चांद से तशबीह देना ये क्या इंसाफ है चांद के मुंह में शानियां मेरे मदनी का चेहरा साफ है चंद्र में ऐब चंद्र में शान हुजूर के चेहरे में जर्रे ऐब न हो मदीने जो ये सोहरन जो सरदार ओ जे कुंबा जा मुसलमानो पाक नबी जा परवानो ये बैठा हुंदा हाथ सहाबा के कवन साहब जो पानी त भरे दियो सहाबा बैठा इन कुर्बान वया ओतवे मां भरे का पर तकड़ में वो यहूदी जो छोकरो थी करे पानी भरे करे हुजूर से की खिदमत में के सही पानी पियो हुजूर से के उन में खुनो थन हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जुती मुबारक सजी करे पाक नबी के पैरन के रखी करे जे सोना पायो सुभान अल्लाह के मदीने जो मीर रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने तो फिर सहाबा जी महफिल में बैठा नजरों पे फेराए हेरे होडे तक जा टकी जे सजन पर मैं सहाबियों पर जी सोना नबी पर मैं वो छोकरो नजर रखो के जो मां मोहम्मद करीम के पानी भरे दी दो मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जुती मुबारक सजी कंदो हो सहाबा अर्ज जो अल्लाह के हबीब काफी दिहाड़ा नजर सा के बिना आयो मदीने जमीर मुझे उठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब फरमायो और करीम ने फरमाए वनो जान करे तो ये बीमारा
मोहम्मद रफी तबक्कुर सीला हला ये मरी जो आदम मोहम्मद करीम उधर ख्वाइला हला तो सुभान सुभान अल्लाह को दोस्त बीमार मजाला जो पुछण वने चयो त मुजो दुश्मन असना तो ये अखलाक का सदके वजा ये नबी के अखलाक की तारीफ मार केड़ी ताकत दुनिया जो मौलवी करे केड़ी ताकत पीर करे केड़ी ताकत के नबी की तारीफ करे त अल्लाह सुभान तो करे तवे को इन्नक लाला सुभान अल्लाह इन्नक लाला खुलुकुल अज़ीम रब से फरमाए तो मुझे सोहरा हबीब तो अखलाक सबका मथे और सोहना तो अखलाक ता सदके वने सहाबी मोटी आयो हुजूर से कहते तो सोहना हो त मौत की कसम में सकरात में पेवा मदीने के मीर इमाम अल-अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए हलो हलो तने बीमार का पुछिए तो इतना मालूम तो मुसलमानों बीमार का पुछा करण तो मिठे मोहम्मद करीम की सुन्नत सुभान अल्लाह नबी से आया एक दरवाजा खड़काया तो सुभान अल्लाह अंदरों आवाज के न खातम नबीयीन ला नबी बाती मा अल्लाह जो आखिरी नबी मोहम्मद मोहम्मद वाले दरवाजे पे बैठो इजाजत दो अंदर हम यहूदी इजाजत लिया जो साईं दवा अंदर तो हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की छोकरे जी फरसा बैठा अपने पासे लो छोकरो सुतो हो बे पासे लो जो अबो बैठो हो अबे के हथ में दौरे तो पंहिंजे पुत्र जे मथो पड़े पियो ये तू असा बीमार के मथो कुरान पढ़ो यासीन पढ़ो हो दौरे तो पढ़े पाक नबी इमाम अल-अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए ओ यहूदी छातो पढ़े के दौरे नबी साईं के तकियो ने यहूदी जो साईं चार दी गुजरी गया है न मुझे पुत्र के खाधो न अखियूं पटे अल्लाह पाक नबी इमाम अल-अंबिया सोहन के सरदार छोकरे जे मथो की करे फरमाता ओ छोकरा मां मोहम्मद करीम आयो है देखो ओ जन्नत के शहर जा मुसलमानों छोकरे अखियूं पटे हुजूर सके चेहरे नवरे तकड़ वेठो तकी दे तू बंद करे छड़े जड़ो मिठड़े मोहम्मद करीम के ॾिसण खां पोइ कंहिंखे ॾिसणो ई नाहे नबी से उन यहूदी ने तके जो यहूदी ने खबर तौरात में मां मोहम्मद रफी की तारीफ आहे कि ना वो काफिर हो हुजूर से को सड़ेल हो नबी से कहते तो ओ मोहम्मद करीम इन तौरात में तुझी तारीफ छा पर तुझो नालो ही कोने को ये यहूदी जो तो अल्लाह ताला उन छोकरे जे जिस्म में ताकत विधी छोकरो उठी वई रहियो पंहिंजे पी खे चवण लॻो बाबा कूड़ न ॻाल्हाए बाबा कूड़ न ॻाल्हाए तौरात में पढ़ी वर्क के लठे मोहम्मद करीम जी रब तारीफ मारे अल्लाह से महबूब की तारीफ करे दिया नबी से मुर्किन जा नबी मुर्किन के जन्नत जा दर सुभान अल्लाह संजन मुर्किन भी प्यासा जन फरमाए पुत्र पकड़ में पढ़ने में देर छोड़े की कलमो पढ़ना अखिन मा गोड़ा भी वहां भी खुशियां में पड़े बोलना ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो पढ़ दो तम परवाह थी वो यहूदी जो थियो अजी पंजे पुत्र के हुजूर से जो सुतो पियो खण लगो नबी से फरमाए काडे तो खणे जैसे मुजो पुत्र पंजन हथन सा तड़बी कराइंदो माग कफन भी बाराइंदो माग दफन भी करदो माग अजर फरमाए ओ यहूदी हु शान अबदो मोहम्मद रफी ते कलमो पढ़वा हने तुजो रहे अरे तुझो नाए मां मोहम्मद करीम पंहिंजन हथन सां थोड़ो भी कराइंदो मां खपत भी बाराइंदो मां जनाज़ो भी पढ़ंदो मां पंहिंजन हथन मुबारक सां दफन भी कंदो मां यहूदी जने क़यामत जो दिहाड़ो मां मोहम्मद करीम पंहिंजन हथन सां पकड़े जन्नत में जा भी वठी ॾींदो मां सल्लल्लाहु सल्लल्लाका इल्ला रहमतल लिल आलमीन हो शफीक नबी हो रहमत नबी तुझे नाले दा सदके ओ छोकरा तुझे बख्तन सा केर छट में आए घटमे में मिठे मोहम्मद के गल में भी दौलत सारब तो के नवाजे जन्नती बनाए
ऐ पाक नबी जे दर्जो नौकर बनाए करी मां दुआ करवायो अल्लाह उन हबीब किबरिया साहब के सच्ची मोहब्बत हिक नंबर मोहब्बत नसीब करे आमीन आमीन जुबानी नबी दा आशिक नथो दिली नबी दा परवाना थो तो पाक नबी के नक्शे कदम से जिंदगी गुजारियो ए जुल्हज जो महीनो जो अचण वारो मुहर्रम हराम जो महीनो थव मुसलमानों ने मुहर्रम शरीफ के महीने के अंदर उन जवानन जी असां वाखा कंदा हूं जेके पाक मोहम्मद करीम नबी जे सरदार नबी जी नगरी यानी जा बच्चा हा सदके वजाओ घराने ता मानो तोखे भुलाईंदा है बाबा है जबरींदा है नबी जे बच्चन के मां खुदा जे कुरान जी महफिल में चवां तो जो इल्म से प्यार न करे उन जो ही जहान दियो तो हु जहान दियो वो छो न जमा अफजल है कुल जहां से नाना हुसैन का सब नबियों का ताजदार है नाना हुसैन का जैसे एक पलक की थी हुकूमत यजीद की सदिया हुसैन की जमाना हुसैन का एकम बाद वारो तो क़यामत ताईं असां हुसैनियत जिंदाबाद कंदा सुभान अल्लाह तो यजीद ते मुर्दाबाद जा भी नारा लॻंदा रहंदा तो असां जे हुसैन अॼो आ मौला हुसैन जे अज़मत जो बयान कया जो बाबो अली नालो मोहम्मद करीम हो जंहिंजी अम्मा फातिमा ज़हरा साईं ही सुभान अल्लाह जेका अटो थी गोए ते पड़ी दिया सीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिल मुस्तकीम हुसैन से जो फूलो थी भुलाए फूलो थी हलाए पर जुबान बननाए पढ़े थी अर रहमान अल्लमल कुरान अलकल इंसान अल्लमहुल बयान الشمس والقمر بحسبان والنجم والشجر يسجدان मां सदके वजाने घराने ता खुदा जो कसम तोखे पुत्र जमे कजो नालो अबो रखे कजो नालो नालो कजो नालो नालो कजो नालो उस्ताद कजो नालो मुर्शिद रखे पर जने बचड़ा जाया हाथ मदीने के पीर कीन बच्चा जा नाला इंसान रखा पक्के के दादा है सोरे पाक नबी इमामुल अंबिया जा परवानो सोने नबी दा दीवानो इने हसन से जायो त नबी से कही न्याणी जे घर आयो हो चओ न सुभान अल्लाह साईं फरमाइंदा बच्चा इया न्याणी यो बच्चो तमा मोहम्मद अरबी देखणिया अम्मा साईं फरमाइती मां पंहिंजे पुट हसन साईं देखणी आयमि मुंहिंजो सोनो हबीब नबी जो नबी इमामुल अंबिया पंहिंजे कतन के जुमेन भी प्या त साईं सीने सां भी लगायम सजा साईं तके फरमाए फातिमा फरमाए जी मुंहिंजा बाबा फरमाए बच्चे जो नालो छा रखियो थी अम्मा साईं फरमाइती बाबा मूंखे कहिड़ी ताक़त नालो मां रखां जॾहिं बच्चो तव्हांजो आहे त नालो बि पाण रखो हेॾो सुहिणो अली बीठो हो साईं फरमाए अली फरमाए जी मुंहिंजा दिलबर नबी जी मुंहिंजा सुमा हबीब फरमाए पुट अली हिन बच्चे जो नालो छा रखियो थी सोना मां हिन बच्चे जो नालो हर्ब रखियो अथव साईं फरमाए अली ना 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 हिन जो नालो हर्ब न आहे हिन जो नालो मां मोहम्मद पाण थो रखां अली साईं फरमाए साईं जीअं तव्हांजी मर्ज़ी मां राज़ी आहियां अहिड़ो नालो नबी से चूंडे रखियो इस्लामी नालनि में अॻ में कंहिं रखियो ई न हो जेको मदीने जे खून रखियो चओ न सुभान अल्लाह साईं फरमाइनि था अली हे हर्ब न आहे हर्ब माना जंग फरमाए अली है हर्ब ना है हिन जो नालो मां मोहम्मद हसन थो रखां हुसैन जा दीवाना हसन जा परवाना हैदरी ॻाल्हाइनि बातिन ते प्यार काने सुभान अल्लाह असां जो हैदर जा मुरीद आहियूं जो अली असां जो आ तो न सुभान अल्लाह जो अली अलिया शेर जलिया जो हक जो वलिया जो असां मुसलमाननि जो अली इमाम आ जेको अली खे न मञे वॾो पैमान आहे तो अली शेर आहे तो सुभान अल्लाह जेके नबी सी असदुल्लाह जो लक़ब ॾेई फरमाए अली फरमाए जी मुंहिंजा हबीब जी मुंहिंजा सुमा नबी फरमाए अली तू अल्लाह जो शेर ये अली जे लाइ सजन हीअं बि फरमायो अन मदीनतुल इल्म वाली बाबुहा
फरमाए तमाम मोहम्मद इल्म जो शहरा पर दरवाजो न जो अली थव मुसलमानों कलमे वारो अली सा मोहब्बत रखो खुदा जो कसम अली कुरान जो हाफिज भी कारी भी आलिम भी हो ये अली सा प्यार हो गई इल्म जा खजाना हो गई ये अली सा अदावत हो गई तो चलो भी इल्म हाथ में नहीं सुभान अल्लाह गलत तो गलाया अब गलायो मोजी तवा लाशारी साहिबन सा मोहब्बत तवा के होई मुखे भी होई त साईं मोहम्मद इब्राहिम भी चल साईं उहे जमायती सागी शादी जो जलसवा मौली साहब ने जे अदावत हुलिया जमाना बा इहो एदे न बस तो रवानो कयो पोती मालूम छो त मोहब्बत हुई जो मुलाकात थी ये अली सा अदावत हो गई इल्म जो जरो भी अर्थ नहीं थी ये अली सा प्यार हो गई इल्म जा खजाना हो गई छो नाराज थे वेठो छो बिगड़ो वेठो जैसे मुल्ला अली के न मनीदा है जे अली के न मनो हा त सीने में कुरान ही न हुजे हा अचो असा जे मदरसन में खुदा जो कसम 7 सालन जा बार मा तो कुरान जा हाफिज कारी दिखारे छो नाराज थे वेठो असा त अली जा दीवाना हूं तो अली असा जो आ ते अली निमाजी भी हो निमाजी हो साहब फरमाता काफरन सोने अली के तीर पुठी मुबारक सजी जिस्मन सा चकना चूर नेजा तीर साहब फरमाता सा कढो था मुर्शिद अली के अली तो फरमाया तकलीफ की थे साईं कढना का और जमाने में डॉक्टरों सर्जनों वगैरह तो न हुयो अली तो फरमाने गाल बुधो मां नमाज में बिया तो अली जने नमाज में सोनो अली मुजो मुर्शिद अली मुजो इमाम अली जने नमाज में बियंद हो त डायरेक्ट पे रूबरू रब सा कचारी ठोकाई असा वारी नमाज में बीठो हित्या ख्याल वरी जकम बाद में शहर में कस कई हुन गिटी में कले सखर दे करे कोटिया दे यार गर्मी ॾाढी आ मुखे एकड़ो जे मोदी साहब ने कर लडे कोटिया शहर कले बजो कोटिया छो वञे ये कोटिया वाला हेॾे ईंदा आहिनि असांजे सिंध में असांजी सिंध जो अलाह जी महिरबानी सां रब जी रहमत सां नवाज़ियल आहे सुभान अल्लाह गर्मी में वेठो सोचींदो जेकर हेॾे वञा पर अली जी निमाज़ तां घोर वञा सुभान अल्लाह जो असां सोहणे अली जा मुरीद आहियूं जेके अली जा मुरीद उहे हथ मथे खणो बाक़ियुनि ते मयार कान्हे जो असां हैदर जा दीवाना जो अली असां जो पाक अली मुर्तजा शेर खुदा रज़ियल्लाहु ताला नमाज में बीठो साहब फरमाते सोने अली जी पुठी मुबारक तो तीर कटी छजासे पर अली जरे बराबर जो सुसराट भी न असा के कंडो लगे कढेसी सा में मुठ पैजी वई अदा दी आराम नाल कट बाबा तकलीफ थी गई आराम नाल सदके वञा अली जे नाले ता सभई तीर निकरिया सलाम बराए तके फरमाए भला छो न कढेव अली तो फरमाए छो न कढेव फरमाए अली सब तीर कढिया हिन रत ॾिसो था न ज़मीन ते ये तुमा जे जिस्म मुर्शिद अली तो फरमाए मुखे कसम न परवरदिगार जो न रब जो जे मुझे जिस्म में साह विधो आ मुखे मच्छर जे चक्कर जेतिरो भी इज़ाओ न आयो अली जी नमाज असा वारी साईं मौली साहब नमाज भी पढ़ते हूं दुआ कबूल कने छे असा दी नमाज अली जी नमाज दी फर्क साईं असा वारी नमाज में हेदे वणो आ हे करवा दुकान खोलणो आ हे करवा अली नमाज पढ़ी त रूबरू रब से बैठा आलम लिखा सूरत फातिहा जो 7 आयतूं हैं आलम लिखवा त सूरत फातिहा जो 7 आयतूं आसमान भी 7 हैं नमाजी नमाज में बीठा पढ़े तो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन पहली आयत पढ़ी पहलो आसमान रखियो बी आयत पढ़ी बियो आसमान टी आयत पढ़ी बियो आसमान चौथी पंजी छही सती आयत पूरी करे तो जणो 7 आसमान क्रॉस करे अल्लाह जी झोली में सजदो थो करे यो नमाज़ी जड़ी दुआ घुरंदो वींदो अल्लाह वट दुआ कबूल थी सुभान अल्लाह वजवाई जो कर नमाज भी सोहे अली वाली पढ़वानी चौ नबी से फरमाया अली गाल याद आ फरमाए ही हर बनाए इन जो नालो मा मोहम्मद हसन थो चौ सुभान अल्लाह वरी गुजर से का वरी बियो बचड़ो जायो नबी से पंजी न्याणी जे घर आयो
फरमाइनि त फातिमा इहो बच्चो त मां मोहम्मद अरबी ॾे खणी आ अम्मा साईं पंहिंजे गुलाब जे गुल जन्नती गुल खे खणी आई मुंहिंजो सोनो हबीब नबीअ जो नबी इमाम लंबिया काइनात जो सरदार जो के सीने सां बि लॻाइण पिया चुमनि बि पिया चुमंदे चुमंदे सजन फरमे अली हिन जो नालो छा रखियो थी मुंहिंजे सोने अली फरमाया साईं मुंहिंजो पसंदीदा नालो हरब हो वॾे जो नालो तव्हां हसन रखियो त हिन जो नालो मां साॻी हरब रखियो अथमि सजन फरमे अली ना ना वॾो हसन आहे हिन जो नालो मां मोहम्मद हुसैन थो रखां इनजा नाला नबी से पाण रखिया उहे केॾा न शान वारा हूंदा चओ न सुभान अल्लाह वरी कुझु अरसे खां पोइ नबी साईं आया टियों बचड़ो जायो पाण करीमन फरमायो फातिमा इहो बच्चो त मां ॾे खणी आ अम्मा साईं फरमाईंदी मां पंहिंजो प्यारो पुट महबूब नबी ॾे खणी आयमि त मुंहिंजो साईं मुंहिंजे बच्चे खे चुमनि बि पिया सीने सां बि लॻाइनि पिया साईं त के फरमाए अली फरमाए जी दिलबर नबी फरमाए पुट अली हिन जो नालो छा रखियो थी साईं वॾे जो नालो तव्हां मूंखे रखणु ॾिनो हिन जो नंढे जो नालो बि तव्हां रखणु ॾिनो हिन जो नालो साॻी मां हरब रखियो अथमि साईं फरमाए अली ना ना वॾे जो नालो हसन विचे जो नालो हुसैन हिन जो नालो मां मोहम्मद मुहसिन थो रखां चओ नबी साईं के प्यारा चओ तो सजो साईं जिन के पंहिंजे सीननि ते सुमारींदा जिन के चपल के साहब फरमाते हैं रे भेरे असां ॾिठोसीं नबी साईं जी ढोली मुबारक में सोनो हुसैन वेठो हो साईं फरमाए पुट हुसैन फरमाए जी ना ना फरमाए बच्चा मथे तो टोपी त परे कर हुसैन से फरमाए तो मथे तो टोपी जो परे के नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे वारन के सिंगन पिया हुसैन से फरमाए तो मथे त के जमना ना भला ॾियो ख़बर मुझे वारन मो तव्हां खे खुशबू थी अचे छा पाण करीमन फरमाए बच्चा दुनिया के राबेल जे गुलनि जी खुशबू के गुलाब जी के चंबेली जी खुशबू वणे मां मोहम्मद करीम खे तव्हां जे वारनि में जन्नत जी खुशबू ईंदी आहे तॾहिं के चवण वारे चयो हसन हुसैन ॿई शहज़ादा हिन जी सीरत ऐं सूरत पंहिंजे नाने मोहम्मद मिसल हुई हेठो रखियो कूफिल दिल सां वेरो जेके शहीद हिता सरदार थिया हिजला फरमायन अल हसन वल हुसैन सय्यदा शबाबी अहलिल जन्नत फरमायन त दुनिया वारो हसन हुसैन भई मुझे जन्नत जे जवानन जा सरदार तो नबी साईं के प्यारा हा तो असां के भी प्यारा है जिन इन्हनि सां प्यार कयो उन्हनि जो ही जहान भी सुहिणो त हू जहान भी ॻाल्हायो नबी पाक जे बच्चन सां प्यार कयो नबी जे शहजादन सां नबी जे गुलन सां प्यार सजन फरमाइनि था मां मोहम्मद करीम के जॾहिं खुशबू जी ज़रूरत हूंदी आहे मां पंहिंजनि बच्चन खे सिंघंदो हा मूंखे हिननि मुंहिंजी जन्नत जी खुशबू ईंदी आहे ए पाक नबी इमाम लंबिया जा शहजादा सोहरा बच्चा हिंदू खे पंहिंजा लिमरा बच्चा प्यारा आहिनि मिठे मोहम्मद करीम के हसन हुसैन प्यारा हा मां दिली दुआ करण आयो हां अल्लाह नबी जे घराणनि सां मोहब्बत नसीब अता फरमाए उहा अम्मा फातिमा नबी से के केड़ी न प्यारी ही जे फातिमा जे लाइ संगन फरमाइंदा फातिमा तो बिज़तुम नबी तो फरमाए फातिमा तू तो मुझे जिगर जो टुकड़ो तू तो मुझे हाम जो टुकड़ो तेरे हुजूर से जे घर में अम्मा फातिमा ईंदी ही नबी से जिते भी वेठा हुंदा उतो उठी बटे कदम अगना शरीफ फरमाईंदा मरहबा 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 फातिमा तुझे अचण ते तुझे अबे मोहम्मद अरबी के ॾाढी खुशी थींदी आहे इहा ई अम्मा फातिमा तू ज़हरा सां तेरे हुजूर से पंहिंजी न्याणी जे घर में ईंदा हा तो हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ उठी उहा न्याणी जी इस्तक़बाल कंदी ही या पाक नबी इमाम लंबिया जी प्यारी न्याणी जे मां बचड़ा पैदा थियनि था त इमाम हसन हुसैन जहिड़ा मुसलमानों पाक नबी जा परवानो ये मिठड़े मोहम्मद के प्यारा हा जो असां के भी प्यारा है मानो तो के भुलाईंदा है न महींदा है सहाबा जी इन सां मोहब्बत हुई अदावत हुई अदा न उनकी मोहब्बत हुई अचे तो हजरत अबू बकर सिद्दीक साईं जो दौरो ज़मानो हो वक्त जो बादशाह हजरत अबू बकर सिद्दीक पाक नबी जा परवानो जड़े नमाज का पो निकता है सोनो अली भी उन मजलिस में गडो होइडो सोनो हुसैन पे और एडो हसन से पे के तकड़ में बिरन के खणी कुल्लन दे व्यारे सोने अली से फरमाए साईं इनन के तवा न खणो तवा पोड़ा हो कमजोर थी व्या मपान तो खणा अबू बकर सिद्दीक साईं फरमायो कुर्बान वञा मां केर थींदो आ ने मोजो मिठो मोहम्मद अरबी के पंजन कुल्लन ते खणंदो हो त मां अबू बकर केरा जे के कुल्लन ते न विहार
नबी सही सा एडी मोहब्बत इन्हनि जी हुई साईं जी बि सां ॾाढी मोहब्बत साहब फरमत हिकिड़े भेरे असां आयासीं मस्जिद नबी में नबी साईं जी बांबड़ा असां चयोसीं त नबी साईं छो था बांबड़ा पाइनि हीअं जो तकियो त नबी साईं जी पुठी मुबारक ते हसन हुसैन ॿई सवार थिया वेठा पाक नबी जा परवानो मिठो मोहम्मद अरबी जा दीवानो शाइर हसन जी वाखाड़ कया साहब फरमाइनि त हिकिड़े भेरे असां ॾिठो जे नबी साईं जे कुलनि मुबारकनि ते ॿई शहज़ादा सवार हुआ हिकिड़े कुल्हे ते हसन साईं वेठो ॿिए कुल्हे ते हुसैन साईं वेठो हसन साईं नाने ॾे तके मुर्गे पियो हेॾो हुसैन साईं नाने ॾे तके मुर्गे पियो अञनि फरमाए हसन छा आहे नाना कुर्बान वञा सवारी त भॼंदी आहे तव्हां भॼो नथा अञनि फरमाए ॿचिड़ा हसन जे सवारी भॼंदी आहे त नानो मुहम्मद बि भॼंदो अञनि कॾहिं तकिड़ा पिया हलनि कॾहिं आस्ते पिया हलनि पर ॿिन्ही खे खिलाईंदा मुर्गाईंदा पिया वरी हुसैन से तके ते वेठो नाना कुर्बान वञा सवारी खे त मुहार हूंदी आहे तव्हांखे मुहार अल्लाह साईं फरमाए ॿचिड़ा हुसैन जे नाने खे मुहार कोन्हे त नाने जा वार मुबारक हाज़िर इन ॾिसण वारनि ॾिठो त हुन जूं रड़ियूं निकिरी वयूं ताहूं निकिरी वयूं चीखा निकिरी वयूं त वाह हसन वाह हुसैन अहिड़ी सवारी दुनिया में न कंहिंखे मिली न मिलंदी तव्हांजा त पत ई निराला आहिनि साईं मुर्गी फरमायो ओ ॾिसण वारो सवारी इज़त वारी आहे पर ॿई सवार बि शान वारा मां मुहम्मद करीम जी जबड़ी न्याणी फातिमा जा बच्चा आहिनि मां मुहम्मद अरबी खे ॾाढा प्यारा आहिनि ॿुधो ॿुधो दुनिया वारो ख़ुदा जो कसम माण्हू तोखे ग़लति गाइड कंदा आहिनि सहाबा जी हिननि सां मुहबत न हुई अचो हज़रत उमर साईं जो दौरो ज़मानो हो वक़्त जो बादशाह हज़रत उमर साईं हुन जो छोकिरो अची करे इमाम हसन हुसैन रांदि पिया खेॾनि मथो आयो चेदा मूंखे बि पाण सां गॾु रांदि खेॾायो त ॿिन्ही शहज़ादनि गुलनि छा पियो चेदा न तूं असां सां रांदि खेॾणु जहिड़ो न आहे छो हे तूं असांजे नौकर जो पुटु तुंहिंजी हैसियत असां सां मुक़ाबिलो करे नथी सघे अॼु त ॻोठ जे वॾेरे जे पुट खे चओ नौकर जो पुटु आहे त ॻोठ मूं पाड़े मूं लॾाए भाई आहे सदके वञा मां शहज़ादनि जे नालनि तां इहे लफ़्ज़ जो चयूं त छोकिरो रोईंदो पंहिंजे पीउ ॾे आयो अब्बा हसन हुसैन मूंखे रांदि खेॾणु त ॾिनी आहे पर धड़का ॾेई मूंखे मोटाए छॾियो ओ बाबा मूंखे ईअं बि चओ त तूं असांजे नौकर जो पुटु आहे हज़रत उमर साईं कावड़ो न ॾाढो ख़ुशि जो चेहरे में ख़ुशी अची पुट ॾिसी चवे तो बाबा कावड़ त कान आहे अञा ख़ुशी थिए रोई करे सोन उमर फरमाए तो बच्चा सची ॿुधा पकी ॻाल्हि थो करे जे बाबा पकी ॻाल्हि आहे जे पुट तोखे ख़बर न आहे तूं हुनखे सुञाणींदो न आहे मां अखियुनि सां ॾिठो हिन जो नालो मुहम्मद अरबी हिननि खे सीने ते सुम्हारींदो हो मां अखियुनि सां ॾिठो हिननि खे नालो मुहम्मद अरबी पंजनि कुलनि ते खणंदो हो हल ॾेखार त किथे बीठा आहिनि कागज़ बि खीसे में खई कलम बि खई परे को ॾिसे त वण जी छांव वेठो रांदि पिया खेॾनि जे तुंहिंजो पुटु मुंहिंजो पुटु हुजे त परे ॾिसे बाबे खे वरतूं अचे थो त भॼी वञनि हा तो शेरनि जा पुट बि शेर हुकाए हिकु ॿिए खे तके चवनि था चाचा उमर त आऊंदा पिया पर असांजे नाने जा नौकर चओ न सुभाणे जीअं जो पौधो ॿई शहज़ादा बीठा चाचा कीअं आयो आहे कुर्बान वञो शहज़ादो तव्हांजी ज़ियारत न आयो आहे पर तव्हां ॿुधायो त मुंहिंजे पुट खे तव्हां ही लफ़्ज़ चया आहिनि तूं असांजे नौकर जो पुटु आहे जे तुंहिंजो मुंहिंजो पुटु हुजे त मुकरजी वञे हा न मञे चिकावड़ जी वेंदो वॾो माण्हू आहे हो टिंजण वारा न हा बहादुर बच्चा हा चवण चाचा अॻु में बि चयो आहे हाणे बि चऊं था त तूं असांजे नौकर जो पुटु आहे छो भला बादशाह रईयत जो नौकर न आहे छा बिल्कुलु मां तव्हांजो नौकर आहियां खादिम आहे पर ॿुधायो लिखी ॾींदो बिल्कुलु लिखी ॾियण खां पोइ चयो भला सयूं बि करे ॾियो ॿिनि शहज़ादनि सयूं बि कयूं चओ न सुभान अल्लाह सहिन करण खां पोइ था पुछा करण चाचा काॾे कॾहिं पढ़ी चयो बचड़ो जॾहिं मां मरी वेंदुमि पंहिंजे पुट खे वसियत करे छॾींदुमि इहा चिठी मुंहिंजे कफ़न में रखी छॾे जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो रब मूंखां पुछा कंदो पर कहिड़ो नेकियूं कहिड़ा अमल खणी आयो आहे मां मिठे रब खे इहा चिठी ॾेखारींदुमि मौला मां तुंहिंजे नबी जी ग़ुलामी त ॾेई आयो आहियां पर तव्हां तुंहिंजे नबी जे बचनि जी बि ग़ुलामी ॾेई आयो आहियां हुननि जूं लिखतूं हुननि जूं सयूं बि साण खणी आयो आहियां जे अमल क़बूल आहे त मूंखे जन्नत ॾे
तव्हां खां पुछां थो क्या इहा मोहब्बत हुई कि न अदावत हुई नथा ॻाल्हायो बाक़ी माण्हू चवंदा साईं न न मोहब्बत न हुई त सुबुह न साड़ वञ ये साड़ हुजे हा इहा लिखत में पर्ची ऐं सयूं कोन वठी वञे हा मालूम थियो त सोहणे उमिरि जो बि हसन हुसैन सां प्यार असांजो बि प्यार आहे जंहिंजो इन्हनि सां प्यार उन्हनि जो बेड़ो ई जन्नत लाइ तयार आहे दिली दुआ करण आयो अल्लाह नबी जे गुलाब जे गुलनि शहजादनि सां असांखे मोहब्बत नसीब अता फरमाए जिनकी कुरान सां मोहब्बत असांखे दीन नथो वणे कुरान नथो वणे कुरान वारा नथा वणनि इमाम हसन हुसैन में नंढा हा बचपन जो ज़मानो आहे भई शहजादा वेठा आहिनि हसन साईं बि वेठो आहे हुसैन बि वेठो आहे हसन फरमाए थो अदा मंझंदि जो टाइम आहे निंड बि सेहत जे लाइ ज़रूरी आहे अदा हसन तूं सुम त मां ॾे मूं करे सुम्हां सुम्हां त तो ॾे मूं करे सुम्हां अदा हसन तूं कुरान पढ़ त मां ॿुधां मां पढ़ा तो तू बुध जी पढ़दे पढ़दे असा बिनन के निंड अची वने क़यामत में दफ्तर खोले त बी गाल न हुजे हुजे त कुरान असा वारा छोरन जे दफ्तर में गारियो तो बाबो जो गारे फलाणो हेड़ो फलाणो देड़ो फलाणो हेड़ो पान गारियो न दे बच्चा भी तो वारियो गाली सकला जो अब्बा जो गालियां देदा मैं भी एवे कर बच्चन के कुरान पढ़ाए अदा मां कुरान पढ़ा तो तू बुध वरी तू पढ़ त मां बुधा जी पढ़दे पढ़दे निंड अची वने क़यामत में दफ्तर खोले त बी गाल हुजे हुजे त रब जो कुरान ही कुरान पढ़दे 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 बिनी शहजादन के निंड अची वई हसन से बड़ो हो हुसैन कटड़ो हो कुरान पे पढ़े पाण के पाण हसन से फरमाए तो था कुर्बान वञा पाण के पाण करे चवे तो हसन वडो भी तू आ पर तोखे निंड ले छो अची वई हिय जो तके हुसैन से निंड में पियो आहे अखियूं बंदि इएं तो कुरान पढ़े दी हाफ़िज़ मसले जे तराविन में कुरान पढ़ंदो आहे इनके जागंदे तो कुरान याद पर निंड में भी कुरान याद असा वारा छोकरा माता जे जकम बाद वारा दी गाल तो क्या पंज निंड में भी गारियो चेबा दबर याद रखो सियाणा छो बच्चन के दीन तालीम पढ़ायो कुरान पढ़ायो तो कुरान फसवा चालो ही ना एड़ा बुजुर्ग आलिम तवा जी कौम जा वञा भी आही कयो इनन जी खिदमत कयो कुरान वारन जी खिदमत दीनदारन जी खिदमत नेकल सालन जी खिदमत जो खुदा जो कसम जिनके चेहरे के ॾिस सोहणो अली को याद अचे जिनके चेहरे ते दाढ़ी मुबारक हुई तो सोहणे अली के दाढ़ी मुबारक एडी वॾी ही जो किताबन में अचे थो सीनो मुबारक ढकल हो काफर ॾिसी करे सहजी किरी पौधा त अली थो अचे सुभान अल्लाह असां वरी अलीअ जो आशिक सदाइण वारो मजाला जो दाढ़ी ये आयल मां गलत तो ॻाल्हायां दाढ़ी त न रखंदो दाढ़ी वारा टोक जे मुल्लू पिया याद रखो दाढ़ी वारा ते टोका न कयो दाढ़ी बटे मोहम्मद जी सुन्नत हुजूर के पंजी सुन्नत ॾाढी प्यारी आ खुदा जो कसम या दाढ़ी साहब भला दाढ़ी ता रखिया भला दाढ़ी तव्हां खे अनु करे दी मां चयो वदा हाणे अनु नथी करे कब्र में घिरण खां पोइ ॾोड़ो अनु कंदी जो हैरान रखी पाक नबी जो परवानो हो मिठे मोहम्मद अरबी जो दीवानो सहाबी हो नबी सजी महफिल में वेंदो हो बटे दान के वारड़ा होया अॼु असांजा नौजवान शहजादा जंहिंखे दाढ़ी नथो रखे जेदा रखंदो वञा त मने ॿ टे कणा आहिनि माण्हू चवंदा गुजरी दाढ़ी अथसि हेड़ी अथसि साबी उहा दाढ़ी सां मोहबत कंदो हो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे साम्हूं ॾिसंदा हा संजन मुरकंदा हा ख़ुदा जो कसम संजन ॾाढा ख़ुशि थींदा हा साबी हिकिड़े ॾींहं जो रात जो वियो बिस्तरे ते लेटियो जेटण पेटण जे करे वीचारे जा वार उहे ॿधाणा टे कतरा जेके उहे सभु छड़ी किरी पियसि हुज़ूर सॼी महफ़िल में आयो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं उन सहाबी जे चेहरे जे तकियो त संजन ये मुंह मुबारक हेॾे वरायो वो सहाबी हेॾो फिरी आयो अॻे संजन मुंहिंजे चेहरे मूं अखियूं न कढंदा हा हे वेठा तकींदा हा मुर्गंदा हा जो हुज़ूर मुखो चेहरो फेरायो अथनि वरी सहाबी अॻियो आयो नबी से मुंह मुबारक हेॾे फेरियो सहाबी हेॾो आयो संजन मुंह मुबारक वरी पंहिंजे पोचे फेरायो सहाबी रोई वेठो अर्ज़ करे तो अल्लाह जो रसूल कहिड़ो क़सूर थी वियो आहे संजन फरमाइनि था पुट कुर्बान वञा बसि कुर्बान वञा जंहिंखे मां मुहम्मद जो चेहरो नथो वणे हुनखे मां मोहम्मद जो चेहरो जॾहिं नथो वणे त मूंखे बि उन जो चेहरो नथो वणे
साईं छा ॻाल्हि आहे समझ में नथी अचे। नबी से फरमाइनि था पुट तोखे दाढ़ी मुबारक जा 2 टे कणा हा मां तोखे ॾिसी ख़ुशि थींदो हुउमि जन्नत में हूर हिकिड़ी हेॾो फड़ी झड़ी बीहे हिकिड़ी हेॾो झले बीहे हो चवे त मां ॾियां हो चवे त मां मोहम्मद ॾाढो ख़ुशि थींदुमि। अल्लाह केॾी न मुंहिंजी सुन्नत सां हूर खे बि प्यार जेकंबाद वारो सहाबी रोई बैठो अर्ज़ करे तो अल्लाह जा रसूल मान कतरिया न कूड़िया से मुके त बीमारिया वार विकरे दीवार छड़ी आहे आओ बिठड़ा मोहम्मद तुझे नाले ता सदके वना पाक नबी फरमाए पुत्र आत्मा मोहम्मद रबी तुझे ला दुआ घुरा अल्लाह संजन पंजा रहमत वारा हथ रखी खाली मुबारक कपड़ा घुमाए करे हजरा मथे खड़ी दुआ ता गुनल्ला इनकी दाढ़ी में बरकत विझल्ला इनकी दाढ़ी के वारन में बरकत विझ। साबी फरमाए तो नबी से दुआ जो कई मां हलियो 4 महीनन खां पोइ आयम हुजूर साईं जी महफिल में थी वेठम साईं जुमे जो खुतबो पिया पढ़न साईं जी नज़रूं उन सहाबी जे चेहरे ते पइजी वियूं साईं तकन पिया दाढ़ी मुबारक एडी वडी जो सीनो मुबारक ठकियो असां वरी कैंची भी हथ में कुराड़ा भी ठप्पो न थी ठही खुदा जो कसम चेहरो मिठे मोहम्मद वारो तोखे नथो वणे तो कर खुदा जो कसम ते पछताई पाक नबी जा दीवाने रहमतुल्लाह आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज का पोन के घोराए करे भाकुर भी पातो चुपी मेरे नो संजन फरमाए पुट कड़ी का वठी दाढ़ी मुबारक तुजी वडी थिया साबी चवे तो सोना जदी का वठी तवा जो हथ मुबारक मुजी दाढ़ी ते घुमियो आ उन ॾींहं खां वठी दाढ़ी त निकरण शुरू थी आहे पर एॾी हिन में ख़ुशबू वार में भरी थी अचे जो परे परे को माण्हू पधु करे मुंहिंजी दाढ़ीअ जी ख़ुशबू सिंगण ईंदा आहिनि। पंहिंजो फरमाइनि त पुट ओरे आ या दाढ़ी माॾे कर त मां मोहम्मद बि तुंहिंजी दाढ़ी जी ख़ुशबू सिंघां सवदा ए दाढ़ी हुजूर के प्यारी थी दाढ़ी वारा हुजूर के प्यारा है तो हुजूर जी सुन्नत है। नबी ने फरमायो पाक नबी इमामुल अंबिया फरमायो ए पाक नबी फरमायो जो कोई दजाली दौर फितने जे दौर में जो को मां मोहम्मद जी सुन्नत के जिंदा करे उनके 100 शहीद जो सवाल शहीद त एक दफो कुछ दियो पर हे दाढ़ी वारो वीचारो रोज छड़ो हुन घिटी मोट पे ते फलाणो मुल्क वनी अले छानो छा मानो चवन था पर खुदा जो कसम मिठे मोहम्मद जी सुन्नत रखण वारे के जो अजर है सलाम उते मिलंदो वो चंदो काश दुनिया में नबी जी सुन्नत वारो बाग चेहरे ते सवारे बहरहाल मोजो मौजू है जे न हो अर्ज कम त मोजे सोने हसन के भी दाढ़ी मुबारक होई हुसैन सही के भी दाढ़ी मुबारक सोने अली के भी दाढ़ी मुबारक नबी पाक के भी दाढ़ी मुबारक हुई जो वायदो करो ओ जे कब्बा जा मुसलमानों करे दाढ़ी वारन के तंग न कभी बुरी निगाह सा निस्बो मिठे मोहम्मद करीम जी सुन्नत समझी कर उनके प्यार वाली निगाह सा निस्बो दाढ़ी नबी जी सुन्नत मां न तो रखी सका इन रखिया ने के लख लख मुबारक हो जे इन जे चेहरे के ॾिसी अखियूं ठारिया मिठे मोहम्मद जी सुन्नत ने जे चेहरे ते सजायल आहे ऐं सोने अली वारी दाढ़ी इनन वट आहे इमाम हसन हुसैन वारी दाढ़ी इनन वट आहे मेरे प्यार जी निगाह जे सदके ॾिसण जे करे भी मन रब राज़ी थी जो इंशाअल्लाह पाण पंहिंजे चेहरे ते कोशिश करे जो दाढ़ी सजाईंदासीं चओ त सही अॼु शादीअ जे जलसे में जेकी आया हो बाबू मोहम्मद फारूक जी शादी में अल्लाह हिन जी शादी में बरकत अता फरमाए आमीन त चओ माशाअल्लाह अजीज दोस्तों ऐं मुंहिंजा प्यारा भाइयो अल्लाह शल तव्हां असांजी शादियुनि में क़ुरान वारियूं बरकतूं नाज़िल करे आमीन त चओ असांजा दोस्त शादी जे लाइ ॻोल्हींदा उहो रिश्तो बेदीन कोशिश कयो त दीनदार घर हुजे पुछा कयो त बाबा छोकिरी क़ुरान पढ़ियल आहे हाणे त बाबा अॻे ज़माने जा वॾा रिश्ता ॻोल्हींदा हुआ बाबा छोकिरी क़ुरान पढ़ियल आहे नमाज पढ़न या चवण वाली या छोकरी वठदा है हाने या शे पुछड़ी नाए मानी पचाइणी थाम मलणी दा कपड़ा धोणी दा जे ये शयूं अचन त पो बाबा ते शादी थींदी पर जे ये शयूं कोन बाबा या छोकरी असा को गिनणी मानी पाण वनी पचाए पुहारी पड़ी टूडे घर की सफाई तू कर पर जे कुरान पढ़ियल थी घर में कुरान पढ़दे रहमत थी एड़ी शादी में लेकिन चलो मौलवी चलिया आया
असा को आखे बाबा बुहारी दियो अबा जे करे जन्नम जी बाय को बचे घर जन्नत जो बाग बन गई को बुहारी देना सा के अगे जमाने में बड़ा बोले इंदा रिश्ता बाबा किथों भेजना है बाबा ठीक है बाबा जे का अबे दी मर्जी हुन बाबा न अबे आली ना ए जे का मोबाइल ते लेंदी मिलदी आगे पीछे तो सही अल्लाह रहम करे ए आखे बस मोबाइल वाली बस मैं हुन वेंदी या हुन चरी के खबर नहीं तो जे कंबा जे लाचार लिया तुम्हें आई ए हुन में वणन दे सकता अल्लाह बहरहाल तवज्जो उहा न्याणी वठो जेके सीने में कुरान वाक़ियो तो अचे इमाम अहमद बिन हंबल जी न्याणी के गोठ में पढ़ण जी आई चओ सुभान अल्लाह बस खत्म थो गया तवज्जो कर वो न्याणी जो पढ़ण जी आई हवा का कुआर के नए इलाके में के बे इलाके में की दिया इलाके जो औरतों में दियो बाबा ई कुआर दा मुंह देखो साडे में हे अले हे असाने विच भी है बाबा एक कुआर दा मुंह देखो परे परे खवायो बगदाद खां सुनान खां अले काथो काथो के बाबा ए कुआर जो मुंह ॾिसी अचूं परे परे को जो आयो सस साग में मिलियो असा वाली तला आराम करे सुबह जो 11 बजे मस्जिद जे बा पहली रात थकलो तुम छोड़ो असा जी शादी में अल्लाह रहम करे शादी वाली रात घोटे कुआर ते नमाज हां आई कन्ने ते भी नमाज बस बाबा शादी में जाए ऐसे कपड़ी पली थी गए हो क्या करो इमाम अहमद बिन हंबल जी न्याणी जने पढ़ण जी आई ना उन गोठ में परे परे औरतों आयो सस के चयो अम्मा तुझे नूह सा मिलवा सस चयो बा गाली आहे एक त अध रात जो मुझे नूह थी तहजद पढ़ियो पाण भी पढ़ियो थई और सके भी तहजद पढ़ायो थई ए बे नंबर ते सुबह जी नमाज भी माने थी आप पढ़ी थई वरी इशराक भी पढ़ियो मत हाने सती न पई माइंड तो इलाज अदी वडी बड़ी मेहरबानी कर जगह मिनट सारे नाल वड सुबह सस जो अचे त ॾिसे त सुभान अल्लाह सुबह हलना है कुरान थी पढ़े सुभान अल्लाह एड़ियो खपन या न ड्रामा जेका ॾिसे उहा तो के खपे के ड्रामे वाली दादा रहम क्या करे सस मथो आई थी अम्मा 5 मिनट हल बाहर परे परे को और दुआएं तो सा मिली वापस वींदियूं सस के जी अम्मा मुझो मामूल पूरो न थियो रोजानो मां कुरान मजीद जो मंजिल पूरी कन्या हुआ थी नाए